गर्दन जो दरिया। रियायत टक्के जी भी न कजो वञो। ठीकु आहे। हजियो कमीनो कंहिंजा जो असांखे त नज़र ई न आयो। मुंहिंजे पिड़ चढ़ियो गोली न लॻसि। अचो। हाँ किथे आई बिची आई न मुंह समझो तो भजी वई। छा हुयो बाहर फायरिंग छो पई थे? भले भले मलूक खे थी बेवकूफ बनाई पंहिंजे यार खे कच्छ मां कढी पोइ थी पुछे त ॿाहिरि छा थियो। खुदा घर कंदे इन ॻाल्हि कंदे शर्म नथो अचे? तूं छोरे खे घर में घुराए थी त तोखे शर्म नथो अचे, बाक़ी मां ॻाल्हि थो कयां त मूंखे शर्म अचणु घुर्जे। तूं सुकून सां मूंखे हिन घर में रहण कोन ॾींदे। मूंखे तूं मजबूर तो करे हिन घर मां भॼण ते। मां मजबूर थो कयां या तूं वती थी बज ॻोल्ही थी? जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त पोइ तमामु जल्द हिन घर मां मां तोखे भॼी ॾेखारींदसि। तोखे जेतिरो पहिरो लॻाइणो आहे न मुंहिंजे मथां लॻाए छॾ। हाँ इहो छा चई भॼी वेंदी आहे? इन काग में तुंहिंजूं टंगूं न भञा मां। काथे फाथो? हाँ अरे छोरा तव्हां आयो छा? बाबा डंडे मां हथ कढ चवां तो नुक़सान कंदे होश कर। अरे हथ कढो चवां तो अॼु मां होश में न आहियां। होश में नाही न त पोइ तोखे कमरे में बंदि करणो पवंदो। अदा विझी त भाकुर। अरे वठीस। अरे छॾो मूंखे, मां चवां तो छॾो मूंखे, छॾो। कीअं वरी कीअं छॾूं? नुक़सान करे विझी तो पोइ। अरे छॾो मूंखे, छॾो मुंहिंजी माफ़ी न। मूंखे तोबा थो कयां छॾो मां दुकान ते वञा। छॾो मां दुकान ते वञा। हिन तो छोरनि खे बि पाण वांगुरु ख़राबु कयो आहे। मां हिननि खे न छॾींदुसि। बाबा धमकी न ॾे, अंदरि बंदि कंदोसीं कम खे गुलू। पंहिंजी धूड़ पायो धमकियूं छॾींदो मां। सोटर मूं तोखे केतिरो समझायो पर तू न मुड़े। जेड़े दुखंदड़ दुई के वञी फूकू ॾिनई। सोटर ॻाल्हि का बि कान्हे का। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। बाक़ी सुल्तान वारा छा जे लाइ छिता थिया आहिनि? हाँ सोटर सुल्तान वारा हिन वक़्तु होश में न आहिनि। छिते कुत्ते जी गिगू गाड़ींदा था वतन। मूंखे त पंहिंजी गिटी में ॾिठऊं तॾहिं गोलियूं हलायूं, पर सोट बादल ज़मीन ते हुयो न, सो बि कमदार फोटे सां गॾु उनखे जो बेस्तो कयूं। घोटालम छोकरनि जो ॾोह न आहे। सुल्तान चाहे थो त असां ॻोठ छॾे वञूं या हिन घर में कैद थी रहूं। जे घर खां ॿाहिरि निकिरंदासीं त इहो ई असर थींदो। ओए हीअ बाण कख कहिड़े कम जा आलम जो ख़ौफ़ जी तलवार हर वक़्तु सिर मथां लटकियल हुजे। मां त चवां थी मुंहिंजी सलाह मञो त ही ॻोठ छॾे निकिरी हलिया हलूं। जेकॾहिं हिते रहियासीं न त अॻिते हली वॾो नुक़सान न थिए। असांजी भलाई इन में ई आहे आलम खान। ऐं जेकॾहिं असां ज़िद करे वेहंदासीं त सुल्तान वारा असां मां कंहिंखे बि ज़िंदा न छॾींदा। मां त ॻोठ छॾण जी कई पर रईस वापसि मोटाए आयो। रईस पंहिंजी मयार लाहिण लाइ असांखे मोटाए आयो। जे रईस दिली तरह ख़ुशि हुजे हा त पोइ हिननि छुड़वा घोड़नि खे लगाम न ॾिया। त मां त चवां थो तव्हां रेस वॾे सां वञी मिलो ऐं हुन सां सॼी हक़ीक़त बयानु कयो। रेस दिस जो न आहे जो वञी हुनखे ॿुधायूं। हिते जेको बि कुझु थिए पियो न रेस खे सभु ख़बरूं पवनि।
बाक़ी मां बार बार वञी रेस खे परेशान करणु नथो चाहियां। आलम खान वो सुल्तान वारनि खे केरु रोकींदो? अञा बि सब्र कयूं था। जे पाणी तार चढ़ी आयो न त असां कोन ॿुधंदासीं, सुल्तान वारनि खे बि ॿोड़ींदासीं। मां छा ॿुधी रहियो आहियां सुल्तान? हा रेस, जेको कुझु ॿुधो पिया सही ॿुधो पिया। हिकु बारी असांखे ढाल ॾियो त असां हिक ॿिए खे लोॾे वठूं। सुल्तान, जेकॾहिं तूं मुल्क जी सरहद ते बीठल हुजी हा ऐं मुल्क जे दुश्मन सां तुंहिंजो मुआदो अटकियल हुजे त मां तोखे कोन रोकियां। कसम आहे मूंखे पैदा करण वारी ज़ात जो त मां तोसां कुलो कुले में मिलाए पिया ऐं तो तरफ़ ईंदड़ हर गोली मां पंहिंजे सीने ते खवां। पर हिन वक़्तु तूं पंहिंजी रत पियो आहे। गैस तव्हां छा बि चओ, पर मां पंहिंजे दुश्मन खे हिन ॻोठ में कॾहिं बि बर्दाश्त न कंदसि। ऐं मुंहिंजी ग़ैरत ख़वारा नथी करे त मुंहिंजो दुश्मन मुंहिंजे साम्हूं घुमंदो रहे ऐं मां ॾिसंदो रहां। आलम खान ऐं मुंहिंजे पूरे खानदान खे ख़त्म करणु मुंहिंजी ग़ैरत जो सवाल आहे। ग़ैरत? इहा ग़ैरत आहे सुल्तान त अमीं पंहिंजनि न्याणियुनि खे कारियूं करे मारियो था। थोरी घणी ॻाल्हि तां हिक ॿिए जे मथां बंदूकूं था सिधियूं कयो, इहा ग़ैरत आहे? भाउ भाउ जो बि सिर लाहे, इहा ग़ैरत आहे? धन दौलत ख़ातिर नंढे खे बख़्श न कयूं ऐं न वॾे खे, इहा ग़ैरत आहे तव्हांजी? पाणी जे वार तां हिक ॿिए ते ज़ालनि ताईं बंदूकूं सिधियूं हुजनि, इहा ग़ैरत आहे? ज़न ज़ेवर ज़मीन ख़ातिर पंहिंजनि सिरनि में लाबारो विझी छॾियो, इहा ग़ैरत आहे? सुल्तान, इहा ग़ैरत न पर जहालत आहे, जहालत। अहिड़ी सोच रखंदड़ जे मथां मां धकण बि पसंदि न कंदुसि। अकबर खान, तूं मूंखे पंहिंजे तॾे ते घुराए ईअं बेइज़ती नथो करे सघीं। सुल्तान, मुंहिंजा इहे लफ़्ज़ तो लाइ न आहिनि, पर उन्हनि कमीननि लाइ आहिनि जेके इन्हनि अमलनि जा मुर्तकब थींदा। तूं त हिकु ग़ैरतमंद शख़्स आहीं न, ग़ैरतमंद। सुल्तान, ग़ैरतमंद उहे हूंदा आहिनि जेके पंहिंजी माउनि ऐं भेण जे साम्हूं कॾहिं कंध मथे करे आवाज़ बुलंद न कंदा आहिनि। ग़ैरतमंद उहे हूंदा आहिनि जेके ॻोठ जी खिटनि मां गुज़रनि त उन्हनि जा कंध झुकियल हूंदा आहिनि। सॼी ज़िंदगी उन्हनि न्याणियुनि जे साम्हूं पंहिंजो मथो घाड़ो न आहिनि कंदा। सुल्तान, ग़ैरतमंद त उहे हूंदा आहिनि जेके तॾहिं आयल दुश्मन खे बख़्श करे छॾींदा आहिनि। पर असां त पंहिंजी ज़ात में अटकियल आहियूं सुल्तान। ॿारनि जी ॻाल्हि ते बि रत वाहण खां देर था कयूं। असां त पंहिंजनि बुज़ुर्गनि वॾनि चङनि जा पटका त पंहिंजनि हथनि सां पाण लाहींदा आहियूं, पाण। ऐं इहा आहे असांजी ग़ैरत। रईस, आलम खान हर घिटी में असांजे साम्हूं अची असांखे पादर हणंदो रहे ऐं असां ॾिसंदा रहूं, इहा असांजी ग़ैरत आहे? आलम खान जो सौट वरियाम असांजे घर में घिरी असांजी भेण खे हथे पए, असां उनखे छॾे ॾियूं ऐं पंहिंजे मथे ते पोती पाए घर में वेही रहूं? छा इहा असांजी ग़ैरत आहे? मक़सद त जेको बि असां सां थिए असां कुझूं न, इहा असांजी ग़ैरत आहे। मां तव्हांजी इन ॾसियल वार ते हलां थो, थिए नथो ग़ैर थी। छा था सम्झो बाबा साईं? इहो सुल्तान सुधरंदो? खुदा, जेको इंसान जी रत चखे वठंदो आहे न, हुनखे इंसान न आदमखोर चइबो आहे। ऐं सुल्तान उन्हनि मां आहे। खुदा, जेकॾहिं तूं आदमखोर न आहे ॾिठो न, त वरी सुल्तान खे मुर्गा इन जो कम कुल्लू करणो आहे। पुट अटकलूं था ठाहिनि। बराबर, असां दुनिया खे डांडा ॾिना, पर ही असांखे हर दफ़े डांडा ॾेई थो वञे। ॿुध, हिन चकर तरीक़ो साॻियो कंदासीं जीअं असांखे पादर न, असां उन्हनि खे हणूं। मां जी ॻाल्हि की ईअं ई करिणो पवंदो।
जे न बजन हन जूतन सा मोह मोह कुटू ना हलिया उस्ताद का मार पहन किदा आया उस्ताद उड़री आछा रावल लगी जो आदरी शक्ति थी मेरे जाए बेटा इन लामारा जण मु कुछ भी कोन वरती जगरे थाको जमाणो थई न गोराम के लेटाए विच कह के लेटाणो आ कह के न इहा सलाह मा ता का कोन पुछंदस असा समझो तो तुंजी मगी खत्म थी वई हुजी पर तुंजे गालाण जो ढंग अञा ही सागियो आ जडे असा ता असा गलाई कोन था तो बकड़ो कम ता जो जो अची विच में टंगड़ आई थव लगे तो तुझे दिमाग में वाव कटनी पौती तड़े तू सिद्धो थी दे स्कूलो ता पेर ड्रायो वधिक कह के बेजार न कयो सच में तुझो दिमाग डाडो खराब आ तुझो दिमाग ठीक करणो पवंदो अच्छा दा वने काडे तो एतरो जगर दम अथव न तो भले टक्कर खाई दिसो मिठल मुख्य गाल समझ में कांती अचे हूं त हे गोराम सा गड हुंदा न हेडा वरी चवंदा त उन खे लेटा लाला ही मुजो औत पिया वठन पर मां बाहर न आया जो हिनन के पांजे दिल जा राज दींदुस मिठल भले हिनन के दिल जा राज न दे पर आलम सा हाथ मिलाए छॾ न त अकेलो थी वेंदे शी हमेशा अकेलो ही शिकार कंदो आहे पर आलम खान मां तोखे कॾहिं बि कंडो कोन लॻंदो आलम खान बेहतरीन इंसान आ इनमें को भी शक ना है आलम खान हिनन वांगुर पुठीअ पोयां वार करण जो आदी ना है दुश्मनी कंदो तॾहिं बि सिधी ऐं जे दोस्ती कंदो न त उहा बि सिधी बाक़ी सुल्तान वारा दावत करे ओताक ते घुराए भर में विहारे कुक में बंदूक हणण में देर नायन कंदा मिठल हाणे हलण जी कजे ॾाढी देर पई थिए ठीक आ हाणे भले तू हल पर हा सुभाणे होटल ते मिल जाए ठीक आ चंगो हला भाई यार कोड़ल हाणे ॻोठ रहण जे क़ाबिल न रहियो आहे रोज़ बंदूकूं फायर असली यार वठ वठां लॻी पई आहे घणो गंद त तोवार नेनन सालन कयो आहे ऐं ॿिए नंबर ते तोवारी घरवारी मूं वारी घरवारी उहो कीअं सॼो ॾींहुं दर ते टंगी बीठी आहे ईंदे वींदे खे थी करे इशारा अरे हाणे ठाहियो ठाहियो सुरीलो न थी एॾो अरे ग़लति थोरा ई थो चवां अरे तो वारी रन सॼो ॾींहुं थी घिटियूं मापी थी वते मां तोखे कॾहिं चयो आहे जो तूं थो चवे मूं वारी घरवारी आहे सफ़ा हथ घिटियूं मापे या वञी विच बाज़ार में वेहे उन तरफ़ केरु ॾिसंदो उन मां मां ई बेज़ार हां छा छा मुआ ये छा थो चवी हां हां तूं हिते कीअं तू सॼो ॾींहुं वती तो ॻोठ जे माण्हू सां मुंहिंजी गिला कंदो कसम सां मां तुंहिंजी गिला कोन पियो कयां मलूक खे मिसाल ॾेई सम्झायां पियो इते जो इते फिरियो थो वञे सॼो ॾींहुं दुकान ते वेही तूं पंहिंजी साल जी गिला कंदो आहे अरे यार छो पियो माराइण जी कोशिश करी अरे सच त चवां पियो ॿियो छा चवां मलूक तू मूंखे इहो ॿुधा त ही मुंहिंजे बारे में तोखे छा छा चवंदो आहे इहो ई त चवंदो आहे त मुंहिंजी रन ॾेढ जिन आहे गेंडी आहे हाथिणा ऐं दांगीअ जो ॿियो पासो आहे ॿियो छा चवंदो अॼु मां हिन मोए खे ज़िंदा कोन छॾींदसि कसम सां सियाणी मलूक वेड़ाए थो मां भला तुंहिंजी गिला छो कंदुसि मलूक तू मूंखे इहो ॿुधा त मां तोखे हाथड़ थी लॻा मां तोखे ॾेढ जिन थी लॻा तूं त मूंखे डेल थी लॻी तूं त मूंखे चकोर थी लॻी तूं त मूंखे कोहकाफ जी परी थी लॻी इहे तुंहिंजूं भूरियूं अखियूं ये कारन ककरन जिया तुझा कारा वार ऐं तूं गुल जड़ी तुझी हरदा कातिल थी लगे वधीक मां छा चवां हिटिया में गुल मां छजा पोजानी पाजा पैर रख जा हिटिया में गुल मां छजा पोजानी पाजा पैर रख जा हाथ मुझे हाथ में दे हाथ मुझे हाथ में दे तू गड मुसा यार
हिटीअ में गुल मां छटिया पोइ जानी पंहिंजा पेर रखिजा हिटीअ में गुल मां छटिया पोइ जानी पंहिंजा पेर रखिजा हथ मुंहिंजे हथ में ॾेई हथ मुंहिंजे हथ में ॾेई तूं गॾु मूंसां यार हलिजा हिटीअ में गुल मां छटिया पोइ जानी पंहिंजा पेर रखिजा हिटीअ में गुल मां छटिया पोइ जानी पंहिंजा पेर रखिजा विच घिटीअ में बीठी इश्क करी ऐं वरी चई थी मां तो त गिला थो ॾियां अच अच घर मां तो खणी सां थो अच अरे बुआ जल्दी आ यार तू वही जो मौके मिलियो भला रोज रोज इजाजत थोड़ी मिलंदी आ मस्तानी मूंखां ग़लती थी वई जो मां कुछ वक्त लाइ मज़ार छॾे वियो हुअसि हाणे मां ॿीहर अहिड़ी ग़लती कोन कंदुसि तूं त ग़लती न कंदे पर मूंखे बि त घर खां निकिरण जो मौको मिले न मस्तानी तूं कोशिश त करे ॾिस तूं छा थो सम्झे त मां कोशिश न कंदी हूंदसि भला ॻाल्हि ॿुध राति जो मां तोखे घरां वठण अचां इहा ग़लती कॾहिं बि न कजाए पाण सां गॾु मूंखे बि माराईंदे मुंहिंजा ॾेर ऐं मुंहिंजो मुड़ुस बंदूकूं खणी सॼी राति घर ते पहिरो ॾींदा आहिनि बाक़ी तूं इंतज़ार कर जीअं ई मूंखे मौको मिलियो त मां तोखे ॿुधाईंदसि ठीकु आहे मस्तानी मूंखे तुंहिंजो इंतज़ार आहे मस्ताना मां फोन बंदि थी कयां अलाए केरु अचे थो मस्तानी ॻाल्हि ॿुध फोन कंदी रहिजांइ ठीकु आहे हाय हाय मस्तानी अलाए कॾहिं मिलंदी अदा साईं सियाणनि सच चयो त माण्हू एतिरो मिठो न थिए जो केरु खाई वञे ऐं एतिरो कड़ो न थिए जो केरु ठुकारे छॾे अदा साईं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे कल को ॾींहुं इन्ही मिठल सॼे ॻोठ में तव्हांखे ख्वार ख़राब ऐं रुसवा कयो अॼु तव्हां पाण उन्ही मिठल खे पंहिंजी न्याणी जो संग था ॾियो इहो फ़ैसिलो अकबर खान जो न पर मुंहिंजो आहे सुठी ॻाल्हि आहे भाॼाई पर असांजे ख़ानदान ऐं सतराजी में अञा इहो रवाज नाहे आयो त मर्दनि जी पग औरतुनि जे मथे ते रखी वञे हीअ असांजो घर आहे दा सतराजी जी ओताक न आहे जिते पग बदल सरदार फैसला कनि हीअ असांजी न्याणी जी ज़िंदगी जो सवाल आहे भाॼाई कल को ॾींहुं आहे तव्हां मिठल खे पंहिंजी न्याणी न ॾिनी ईअं ओचितो ओचितो हे फ़ैसिलो अव्हां कीअं कयो पुराना खान तुंहिंजे लाइ बि असांजे दिलि में नफ़रतूं वेठल हुयूं पर वक़्त सां गॾु नफ़रतूं ख़तम थी वेंदियूं आहिनि राणा खान जहिड़ी तरह तूं मुंहिंजो पंहिंजो ई मिठल बग़ैर कोन्हे मां त चाहियां थो तव्हांजे मिठल जे विच में जेके बि ग़लति फहमियूं आहिनि उहे ख़तम थियणु घुरिजनि अदा साईं तव्हां लाइ असांजी दिलि में लख इज़तूं आहिनि मिठल इन क़ाबिल न आहे जो हुन सां रंजिशूं ख़तम करे हुनखे पंहिंजे भर में विहारजे मिठल उन उठ मिसल आहे जंहिंखे जंहिं वण जे हेठां ॿधबो उन वण खे ई खाईंदो इहो तव्हांजो ख़्यालु आहे बाक़ी मिठल उन्हनि माण्हुनि मां न आहे भाॼाई छो थियो मुंहिंजो वात खोलायो इन उठ जा त तव्हां बि खाधल आहियो बस राणा खान बस गुज़री खे यादि करे असां नफ़रतुनि खे
ॿीहर दिल मथां हावी थियण कोन ॾींदासीं। जेको थियो उहो गुज़री चुको राणा खान। हाणे जेको फ़ैसिलो थी चुको आहे उहो बदिलबो कोन। पोइ हिननि ॻाल्हियुनि मथां बहस करण मां कहिड़ो फ़ाइदो राणा खान? सुठी ॻाल्हि आहे अदा साईं, पर माण्हू न बाज़ार मां हिकिड़ो मामूली कपिड़ो ख़रीद कंदो आहे तॾहिं बि उनखे उथलाए पुथलाए चङे नमूने सां ॾिसी वाइसी वठंदो आहे त किथे उनखे घारी त नाहे पियल। तॾहिं बि कपिड़ो माण्हू सोचे सम्झी वठंदो आहे त किथे नकुल त नाहे। ऐं अव्हां पंहिंजी न्याणी खे वर था ॾियो बिना छंड छाण जे। अदा साईं अव्हां जी न्याणी आहे, फैसले करण जो हक़ बि अव्हां खे ई आहे। अदा साईं मां त रुगो एतिरो अर्ज़ु खणी आयो आहियां त भले तव्हां कांव खे हीरा मोती पारायो पर कांव कॾहिं बि कबूतर कोन थींदो। भले तव्हां कोशिश कयो अदा, इन कांव खे कबूतर समझी भले तव्हां सोने पिंजरे में विहारियो, तॾहिं बि अदा साईं कांव जी ॿोली कां कां। मैं थी चए गांव के हलड़ी पुछ कारी पाण केड़ो चंगो आहे जो वते तो ॿियनि ते इल्ज़ाम हणंदो। बानू बेगम जेकॾहिं असां पंहिंजे अंदर जे शैतान खे मारे छॾियूं त बुज़ुर्ग न बणिजी वञूं। बानू बेगम ॿुधो न अथई त के बुज़ुर्ग शायर छा चयो आहे? मुंहुं मूसा जहिड़ो सीरत शैतानी बाज़ी बेरानी कढी कोन छॾे। नानी सियाणी, ही कुछ सामान आहे, ही तोखे सदोरी ताणी पहुचाइणो आहे। हिन में मोबाइल भी अथई, गोरियूं भी, ऐं तुंहिंजे लाइ 500 रुपया भी अथई। हाणे ये रख पाण इन तुझे पंजन समझे करे मां पंज वञी पाण खे मौत जे मुंह में ॾियां छा? मौत खे भागुर तू छा तो चवी त ये तुझी मोबाइल ऐं टिकियूं खणी वञी सदोरी खे ॾियां ऐं पंहिंजे मुड़स खे खाराए ऐं तोसां फोन ते वेही कचहरियूं करे। ऐं जेकॾहिं सुबुह थिए ऐं सदोरी घर में न मिले ने हां त पोइ छा चवंदा इहे सुल्तान वारा त इन छोरी खे भॼाइण में कंहिंजो हथ आहे? जेकॾहिं न इहा ख़बर सुल्तान वारनि खे पई त इहो सॼो कमु सियाणीअ जो आहे त मूंखे मुंहिंजे मुड़स खे त जहिड़ो पूरे छॾींदा। जेकॾहिं तूं चवी त मां पाण खे पंहिंजे मुड़स खे न पंजनि सवनि जेका मौत जे मुंह में वञी विछा। नानी सियाणी, एडी तकरीर करण जो कहिड़ो ज़रूर आहे? सिधी सही ॻाल्हि कर त मूंखे 200 रुपया भी वधाए ॾे। होरियाम अॼुकल्ह इहो सवन में छा थो थिए? हज़ारनि जी ॻाल्हि कर, हज़ारनि जी। घणा हज़ार वठंदीअ? ये दुनिया दर्द में